अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो असलम भुट्टो। दोस्तों, जीअं तव्हांखे ख़बर आहे त 2-3 ॾींहं अॻु में जेको असां हिते व्लॉग रिकॉर्ड कयोसीं ऐं हुन में तव्हांखे ॿुधायोसीं त कराची टेलीविज़न पहिरें जे मुक़ाबले में कुझु हिते घटि आर्टिस्टनि जी आमद थिए थी। हिन जी वजह इहा आहे त प्रोग्राम ई कोन्हनि के, ऐं तंहिं ज़माने में घणा प्रोग्राम हूंदा, प्रोड्यूसर्स घणा हूंदा। हाणे त प्रोड्यूसर्स बि चंद ई वञी बचिया आहिनि, से बि सभु जूनियर आहिनि ऐं कम जी रफ़्तार तमामु घटि आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त अॼु मां जीअं ई आयुसि हिते त मूंसां मुंहिंजी जेका नज़र आहे उन शख़्सियत ते पई जेको कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे ऐं मुंहिंजो लीजेंड आहे ऐं मुंहिंजो सीनियर बि आहे ऐं मुंहिंजो पर्सनल दोस्त बि आहे, जंहिंसां मां पंहिंजी ज़िंदगी जा 40 साल गॾु गुज़ारिया आहिनि, ऐं उहो आहे साईं असांजो मंज़ूर मुराद साहब। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबी ठीकु ठाक? सभु ख़ैरु आहे? मंज़ूर, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त तव्हां सां मुलाक़ात थी आहे। अक्सर मुंहिंजा जेके बि दोस्त हुया उहे सभु मूंखां इहो ई पुछंदा हुआ, दादा तव्हां तक़रीबन हर माण्हूअ जो इंट्रो ॾींदा आहियो, हर माण्हूअ जी बायोग्राफी ॿुधाईंदा आहियो, मंज़ूर मुराद जे मुतलिक़ ॿुधायो। त मां उन्हनि खे चवंदो हुउमि, यार ज़िंदगी रही त मंज़ूर मुराद सां तव्हांखे डायरेक्ट मिलाईंदुसि। सो अॼु मौक़ो मिली वियो आहे ऐं तव्हांखे असां पंहिंजे सोझिरो मुंहिंजो जेको चैनल आहे यूट्यूब ते तव्हांखे वेलकम चऊं था। थैंक यू असलम, तमामु घणी ख़ुशी थी। ऐं हूअं त मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर अॼु तो सिंधी में चइबो आहे बाट वेंदे तोखे अखे चल। पर बहरहाल ज़ाहिर आहे त तोखे ख़बर आहे त मदर इंस्टीट्यूशन आहे असांजी, ऐं जॾहिं बि वक़्तु मिलंदो आहे त हिते ईंदा आहियूं। पाण खे ईअं सम्झंदा आहियूं जीअं पंहिंजे माउ जे कच्छ में आहे, छाकाणि जो शोहरत, नालो, इज़त ऐं वक़ार जेको मिलियो आहे उहो असांखे पाकिस्तान टेलीविज़न ते कमु करण खां पोइ मिलियो आहे। मंज़ूर, हिकिड़ी मूंखे जेका आहे सा ॻाल्हि तव्हांखां इहा पुछणी हुई त अक्सर असांजा दोस्त पुछंदा आहिनि त यार मंज़ूर मुराद जो तालुक़ु, मां चयां त मंज़ूर जो तालुक़ु हैदराबाद सां आहे। बाक़ी मूंखे मंज़ूर जी पंहिंजी ॿी ज़िंदगी जे मुतलिक़ का ख़बर कान्हे का, त चङो थियो तव्हां असां सां गॾु आहियो शामिलु, त तव्हां असांखे ॿुधाए सघो था त तव्हां पंहिंजे फ़न जो जेको आगाज़ हुयो कीअं कयो, कराची मां कयो, किथां कयो, रेडियो तां कयो, टीवीअ तां कयो? असलम हैदराबाद या तव्हांजो तालुक़ु जे लाड़काने सां आहे त सिंध सॼी पंहिंजी आहे न, ठीकु आहे न। कराची सां मुंहिंजो तालुक़ु आहे, कराची छाकाणि जो असांजी सिंध जी कैपिटल आहे। ऐं असांखे कराची शहर ते मान आहे त कराची असांजो सिंध जो कैपिटल आहे। कराची ज़िंदा आहे त सिंध ज़िंदा आहे असांजी। त असां जेको मुंहिंजो तालुक़ु हैदराबाद सां आहे, मुंहिंजी एजुकेशन सॼी उतां थी आहे। ऐं हिकिड़ी लिटरेरी फैमिली सां मुंहिंजो तालुक़ु आहे। मुंहिंजो वालिद साहबु सिंधी अदब जो तमामु वॾो नालो साईं मुराद अली मिर्ज़ा, ऐं साईं मुराद अली मिर्ज़ा साहब रेडियो ते रहिया एज़ ए प्रोड्यूसर, एज़ ए प्रोग्राम मैनेजर। ऐं सिंधी अदब में तमामु वॾो शॉर्ट स्टोरीज़ जो तमामु वॾो नालो। तंहिंखां पोइ जेको तर्जुमा कया आहिनि इंग्लिश किताब ताईं बि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जेको जग मशहूरु किताबु आहे पूरब जाई जे नाले सां साईं जिन कयो, डॉक्टर ऑफ ईस्ट खे सिंधीअ में तर्जुमो, उहो वालिद साहब जो कारनामो। तंहिंखां पोइ गारशाह मार्केज़, दुनिया जे वॾनि अदीबनि खे जेको आहे बाबा साईं जिन सिंधी ॿोली में आंदो। ऐं ॿी जेका वॾी ॻाल्हि आहे बाबा साईं जिन जी, त वालिद साहब जिन शाह लतीफ़ साहब ते, सिंध जे सरताज शाइर ते, जंहिं चयो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्तूं दिलदार आलम सब आबाद करी। त सिंध जी आबादी सां गॾु साईं दुनिया खे आबाद करण जी दुआ घुरी आहे लतीफ़ सरकार। उन ते सिंधीअ जो पहिरियों नाविल मुंहिंजे वालिद साहब लिखियो आहे। ऐं मुंहिंजी अदबी फैमिली सां तालुक़ु आहे। अञा त बैक ते जेकॾहिं मां वञा थो त मुंहिंजा ॾाॾा साईं जिन हिते प्रिंसी स्टेट जॾहिं हुई सिंध में, त उहे वज़ीर अज़म रहिया। साईं मिर्ज़ा बुडल बेग, सिंधी मर्सीअ जो तमामु वॾो नालो, सिंधी गज़ल काफ़ियूं, उन्हनि जा बि किताब छपियल आहिनि, मजमूआ उन्हनि जा छपियल आहिनि। ऐं साईं जिन जो मदफ़न जेको आहे उहो करबला मौला में। अच्छा मंज़ूर, मुंहिंजी फैमिली जो बैकग्राउंड जेकॾहिं पुछंदो, अञा बि जेकॾहिं बैक ते वेंदासीं। न इहो काफ़ी आहे। ऐं हाणे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त तव्हां कराची टेलीविज़न ते कहिड़े सन में आहियो ऐं तव्हां शुरूआती कहिड़ा ड्रामा कया? कराची टेलीविज़न ते मां आयुसि 1981 में मां आयुसि जॾहिं, छाकाणि जो मां उन वक़्त में थिएटर कंदो हुउसि हैदराबाद में ऐं सिंधी ॿियनि शहरनि में, पर हैदराबाद में छाकाणि जो उन वक़्त में फेस्टिवल थियो पियो हिकिड़ो, सिंधी ड्रामनि जो फेस्टिवल हो, 100 साला सालगिरह। उन में
मिर्ज़ा कलीज बेगाव खां वठी जेके बि वॾा राइटर हुया, खानचंद दरियाणी थियो, आज़ाद सलीम साहब थियो, इन्हनि वॾनि राइटर्स थिया, मोहम्मद उस्मान बीपलाई साहब थियो, इन्हनि जा ड्रामा जेके हुया स्टेज ते कया हुआ। ऐं उन में जेको मुंहिंजे हिसे में जेको प्ले आयो उहो आयो इंक्वायरी ऑफिसर, जंहिंमें मूं मुख़्तियार कार कैरेक्टर कयो। उहो बाद में उहो ड्रामो मां साॻियो PTV ते बि कयो आहे, जेको यूट्यूब ते बि रखियलु आहे इंक्वायरी ऑफिसर जे नाले सां। उहो त न जंहिंमें सलाउद्दीन तुनियो बि हुयो, एग्ज़ैक्टली, सलाउद्दीन तुनियो साहब बि हुन कैरेक्टर ई ॿ हुया, मुख़्तियार कार जो ऐं मियां साहब सलाउद्दीन साहब, हारून साहब जी प्रोडक्शन न फैज़ बुकी साहब। फेसबुक। बहरहाल इंट्रोड्यूस मूंखे हिते हारून साहब कयो, ऐं हारून साहब हैदराबाद में मुंहिंजो ड्रामो ॾिठो त हुन खां पोइ उन वक़्त में कई पई राणी जी कहाणी। राणी जी कहाणी जो मूंखे कई त बाबा सुभाणे टेलीविज़न ते अचो। मां ज़ाहिर हिकिड़े आर्टिस्ट जी ख़्वाहिश ई आहे त स्टेज खां पोइ थिएटर खां पोइ फिल्म, बहरहाल रेडियो बि कयोसीं। अच्छा, तव्हां घणे भाङे पंहिंजा जेके नाटक रंग हुया या जेके नाटक रंग जा सीरियल्स हुया, उहे साईं मोहम्मद समीर साहब मरहूम जा तमामु घणो, उनजी वजह तमामु घणो वजह इहो ई त हिकिड़ो त मुंहिंजी कोशिशि हुई त मां पंहिंजे डायरेक्टर्स खे तंग न कंदो हुउमि। मतिलबु मुंहिंजी मेमोरी जेका हुई उहा ॾाढी शार्प। मेमोरी त तव्हांजी शार्प हुई, पर तव्हांजी जेका नमकीन ख़ूबसूरती हुई उहा अट्रैक्ट कंदी हुई समीर साहब खे। सबबु ॿुधायो छा हो? सबबु इहो त मूंखां पहिरीं जेको PTV ते जेको असांजो आहे अलहयाती सलाउद्दीन तुनियो साहब, उहो आयो हिकिड़े स्टाइल ते, पंहिंजो स्टाइल खणी आयो। तॾहिं PTV हुयो ब्लैक एंड वाइट। अच्छा, हुन के चहिरा अहिड़ा हूंदा आहिनि जिन ते तव्हां जेतिरी लाइट छॾींदो न उहे लाइट पी वेंदा, ऐं के चहिरा अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे तव्हां लाइट हणंदो त उहे लाइट खे बाउंस कंदा आहिनि। त मुंहिंजो चहिरो लाइट खे बाउंस कंदो, ऐं जॾहिं बाउंस कंदो त मुंहिंजी स्क्रीन ब्यूटी हूंदी ई न आहे। हाणे त ख़बर न आहे, बहरहाल काफ़ी अरसो थी विया PTV ते कमु करण खां। त पोइ मां आस्ते आस्ते रिप्लेस कंदो हुयुसि सलाउद्दीन साहब खे। सलाउद्दीन साहब पोइ वरी करेक्ट रोल में अचणु लॻो, ऐं PTV ते एज़ ए हीरो मां काफ़ी मूंखे जेके बि प्रोड्यूसर हूंदा, साईं समीर साहब थियो, हारून साहब थियो, फैज़बुक जो थियो, बेदल मसूर साहब थियो, बेशुमार ड्रामा, मंज़ूर मक्सी साहब थियो, जेके बि वॾा प्रोड्यूसर हूंदा। मूंखे यादि आहे मां पंहिंजे कैरियर जो आगाज़ बि तव्हांजे ड्रामे सां तव्हां सां ई कयो। यस, दैट वाज, आई थिंक दैट आई नो, उहो भिंभोरी हो, दैट वाज भिंभोरी हुयो। ऐं आगा रफ़ीक जो लिखियलु टिनि किस्तनि जो हुयो। यास्मीन गुल तव्हांजी हीरोइन हुई, ऐं मां हुन में सहाफ़ी थींदो आहियां, तव्हां खां इंटरव्यू वठंदो आहियां। मुंहिंजो पहिरियों ड्रामो हो तव्हां सां, ऐं मां वॾो ख़ुशनसीबु आहियां। ऐं दोस्तनि खे मां ॿुधाईंदो वञा त मंज़ूर मुराद मूंखे हुन में इलाही गाइड कयो हो, त मुंहिंजो त पहिरियों अपीयरेंस हुयो। अच्छा मंज़ूर, तव्हां बेशुमार डिफरेंट कैरेक्टर्स कया, को अहिड़ो किरदारु जेको तव्हां कयो हुजे ऐं तव्हांखे यादि हुजे त यार कमाल हो? असल में त हाणे इहो त व्यूअर्स जेके ॿुधाईंदा त कहिड़ो किरदारु मां सुठो कयो आहे। छाकाणि इहो जेकॾहिं कंहिं माण्हू खे 7 पुट आहिनि त उहे 7 ई हुनखे प्यारा लॻंदा, ठीकु आहे। त असां आर्टिस्टनि सां बि इहो ई ठहकी थो अचे त असांखे पंहिंजा जेके बि कयल ड्रामा आहिनि किरदार चङा लॻनि था, सुठा त हाणे व्यूअर्स खे लॻंदा। बहरहाल इन सिलसिले में मुंहिंजो इहो जवाबु। बहरहाल असां तव्हांखे जेको आहे हमेशह यादि कंदा आहियूं, असांजी पब्लिक तव्हांखे यादि कंदी आहे, ऐं पब्लिक हमेशह चवंदी आहे त यार मंज़ूर मुराद खे असां ॿुधणु चाहियूं था, ॾिसणु चाहियूं था। ऐं अॼु मां पब्लिक खे इहो ई चवां त असां सां मौजूदु आहे असांजो माज़ी जो हीरो बि, अॼु जो हीरो बि। हिन दोस्त सां तमामु घणी खिचल आहे, ॾाढो शरीर बि आहे। हे बसि मूंखे अकेलो ॾिठई त हाणे माइक लॻाए, मां हिन खे इनकार बि नथो करे सघां, छाकाणि अॼु जो साथ आहे न छा आहे, असांजो साथ आहे 40 सालनि। ही असांजो जेको हींअर जेको व्लॉग रिकॉर्ड थिए थो, ही आहे यूट्यूब जे लाइ। त इन लाइ असां हिन में का अहिड़ी शइ या तव्हांखां कोन था पुछूं, न वरी का अहिड़ी ॻाल्हि डिस्कस था कयूं जेका असां शतरंज पंहिंजे प्रोग्राम छा मतिलबु छा थो मतिलबु शतरंज जेको आहे उहो असांजो हिकिड़ो ओपन सब्जेक्ट हूंदो आहे, जंहिंमें असां आर्टिस्ट जी हिडन पेजिस खे बि खोलींदा आहियूं ऐं उन सां खुली कचहरी कंदा आहियूं। हीउ हिकिड़ो नॉर्मल प्रोग्राम आहे, ऐं उन में इंशाल्लाह ताला पंहिंजी खुली कचहरी करे सघे थो। छाकाणि मुंहिंजा के बि तो हेतिरो कमु कयो आहे मां PTV ते, मुंहिंजो को स्कैंडल तुंहिंजे साम्हूं आहे न? तव्हांजा जेके स्कैंडल्स हुया सभु हिडन स्कैंडल हुया ऐं रुमाल में विढ़ियल हूंदा, तुंहिंजा त ज़ाहिर हुया न। मुंहिंजा ज़ाहिर आहे,
हाँ मुंहिंजा त ज़ाहिर आहिनि, उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे। उन ते वरी कान्हे ख़बर, उहो मां खोलींदुमि न। उन उहो जॾहिं तव्हां वरी मुंहिंजो इंटरव्यू कयो त पोइ तव्हां खोलियो। हे सम्झो तुंहिंजो इंटरव्यू थो कयां। सो बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी। व्यूवर्स मां तव्हांजी ख़्वाहिश पूरी कई आहे। मंज़ूर मुराद मूंसां गॾु मौजूदु आहे, पंहिंजे ज़माने जो ख़ूबसूरत आर्टिस्ट, ख़ूबसूरत हीरो हुयो। ऐं हीअ त चए थो त मुंहिंजो कोई स्कैंडल कोन ठहियो, लेकिन मां तव्हांखे एतिरो ॿुधायां, जंहिं ॾींहुं हिन जो ड्रामो हलंदो हो उन ॾींहुं हीउ घर खां निकिरंदो ई कोन हो। इन जी वजह इहा हूंदी जो हिन जो निकिरणु ऐं पोइ कोठे ते मायूं चढ़ी वेंदियूं ऐं पोइ अलाए कहिड़ा कहिड़ा अशर हूंदा। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी, कुर्ब वॾा। वरी इंशाल्लाह कंहिं नए ख़ूबसूरत हिकिड़ो मिंट ख़ुदा हाफ़िज़, मूंखे बि चवणु ॾियो। हे जेतिरो हीरो हुयो, हीरो आया बाबा, अञा ताईं कमु कयूं था पिया न, स्क्रीन ते आहियूं न। ऐं जेसि ताईं CCMS आहे स्क्रीन ते हूंदासीं। वटि मुंहिंजी त ख़्वाहिश इहा आहे, जेकॾहिं मूंखे ॿियो जनमु मिले थो, इस्लाम में त इएं कोन्हे, जेकॾहिं कुदरत ॾिए थी ॿियो जनमु, त उहे जनम में मां इस्लाम आर्टिस्ट थी थींदुसि। बिल्कुलु इंशाल्लाह। छाकाणि जो एॾियूं मुहबतूं, एॾियूं इज़तूं असांखे हिन हिसे में आयूं आहिनि शोबिज़ में, जंहिंजो मां अंदाज़ो नथो लॻाए सघां। ऐं सिंधी माण्हुनि, इवन सिंध खां ॿाहिरि वेंदा आहियूं, जिते बि असांजा ॾिसंदड़ आहिनि पूरी दुनिया में, एॾो प्यारु कंदा आहिनि, तव्हांखे ॿुधाए नथो सघां। मां तव्हां सभिनी जो थैंकफुल आहियां। ख़ासि करे असलम जो लाउंज में मिली वियो, काफ़ी सालनि खां पोइ कचहरी थी आहे, पर हाणे वरी ॿी शर्त रखी अथसि, शतरंज प्रोग्राम में चए थो अचो। शतरंज प्रोग्राम अहिड़ो आहे जो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ हूंदो, जंहिंमें उन मंज़ूर मुराद शामिलु थींदो। सो तव्हांजी वॾी महिरबानी। इंशाल्लाह ताला हाणे वरी शतरंज में मां ऐं मंज़ूर मुराद गॾु। लव यू ऑल। लव यू ऑल।